बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त मां नाले अब्दुल कवी मंगणे जो कोट गुलहसन मंगणे जो तालका किंगरी ज़िला ख़ैरपुर जो रहासी आहियां। मां हीअ अॻम बि प्रेस कॉन्फ्रेंसूं कयूं आहिनि। मां हीअ अॼु जेका मीडिया ते प्रेस कॉन्फ्रेंस कयां थो, पंहिंजो वॾेरो गाज़ी अमान मंगणे जो अॻम बि असां वॾियूं जातियूं हुनजूं तिला आहिनि, कूड़ा एफआरियूं असां ते करायूं। असां हुन ते असांजो नुक़सानु कयईं, असां हुन ते एफआर कराई आहे। हुनजे हथ खणाइण जे लाइ असांखे प्रेशर ॾियण जे लाइ 5-8 ॾींहं थिया आहिनि। पंहिंजे कचे में 20-25 हथियारबंदनि समेत टुटी आयो, जंहिंमें हुन वॾी हिकिड़ी मीटिंग कोठराई। उन में पंहिंजा वाठा बदनाम कमदार ऐं इहे धनू मंगणे जो, फतू होत मंगणे जो, मोरियल मंगणे जो, खादम मंगणे जो, मंसूर मंगणे जो ऐं कुझु ॿिया मंगणे जा घुराए उन्हनि खे हुकुमनामो ॾिनो त तव्हां मुला असांखे जे एफआर कटराई आहे उन तां हथु नथो खणे। हुनजे करे मां तव्हांखे अॻम बि चयो आहे, तव्हां अॻम बि मुंहिंजी हुकुम जी पैरवी न कई आहे। हाणे मां तव्हांखे हुकुम थो ॾियां त मुला जो पुटु, मुंहिंजे पुट जो नालो हिज़बुल्ला आहे ऐं मुंहिंजा ॿाहिरि उते असांजी ज़मीन आहे, पोख आहे, असां ग़रीब माण्हू आहियूं, मिस्किन आहियूं, असां पंहिंजे पोखीअ ते रोज़ी कंदा आहियूं। उन्हनि हुकुम ॾिनो त इन्हनि मां ॿधी खणी मूं वटि पुॼायो या क़तल कयो। पहिरीं ख़ुशख़बरी तकड़ ॾिजो हिन मुला जो सिर न हुजे। उन ख़ौफ़ खां, उन ॻाल्हि खां मां कंहिं पंहिंजे कारोबार कमकार खां वञी नथो सघां। मुंहिंजी हिते पूरो केस दाख़िल कराइण शिकारपुर असांजी पेशियूं आहिनि। उन्हनि बि असां खां वॾी हिकिड़ी रुकावट आहे, असांखे ख़तरो आहे त कहिड़ी माल जी उन में 14 माण्हू असां एफआर में आयल आहियूं, उन खां लीडर आहियूं, पर असांखे उहो बि ख़तरो आहे। शिकारपुर जेको हुनजो आहे उहो एतिरो वॾो धागे वारो माण्हू आहे, हुनखे हथियार बंदि हर शइ मारा असांखे उते माराए छॾे। इन करे मां इहे जेका बि अपील थो कयां, इहा मूंखे दरख़्वास्त ॾिठल आहे। मां इहा आई टी साहिब ॾे लिखां थो, वापसी सेव करे मोकिलियां थो। ऐं हिन महिल मां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, सिंध हाई कोर्ट कराची, सिंध हाई कोर्ट सखर, लाड़कानू, DIG लाड़कानू, DIG सखर ऐं सिंध जा वाली जंहिंखे माण्हू सम्झंदा त असां ग़रीब अवाम जा हॾ रोटी आहियूं। हिन महिल सिंध जा मालिक वज़ीर आला सिंध मुराद अली शाह ऐं बिलावल भुट्टो बरदारी, जेको हिन महिल कराचीअ खां इस्लामाबाद मार्च बि करे थो त सिंध जे अवाम खे असां घर वेठे अमन ॾींदासीं, नौकरियूं ॾींदासीं। इन कंदासीं असां ग़रीब अवाम उन्हनि खां इहो मुतालबो कोन था कयूं त असांखे तव्हां नौकरियूं ॾियो, तव्हां असांखे इहे शइ ॾियो, पर असां हुनखे ज़रूरु इन मीडिया जे थ्रू ॿुधायूं था त तव्हां ग़रीब अवाम खे अमन ॾियो। तव्हांजो इहो अहसान आहे, ग़रीब अवाम तव्हांजो अहसान मञींदो, पर तव्हां ॿी शइ ॾियण जे बजाए ग़रीब अवाम खे निंड सुकून जी न हुजे। तव्हां वॾेरा शाही ज़ालिम वॾेरा उन्हनि खे तव्हां कुझु घराई ॾियो, उन्हनि जे लाइ ऑफिसरनि खे हिदायत करे छॾियो त बाबा वॾेरनि जी चवण ते हलो। इहा कहिड़ी न जाती आहे। मां हिन महिल आहे सिंध ऐं वज़ीर आला मुराद अली शाह ऐं शेख रशीद जेको घरू वज़ीर आहे उनखे बि चवां थो त IG सिंध तव्हां वफ़ाक़ जे महताज आहे। छा ग़रीब अवाम सिंध जे अमन न लहनि, सुकून न लहनि? इन वॾेरे गाज़ी अमान खे पंहिंजी ज़ाती मिल्कियत कोन्हे, जेके शिकारपुर में बंगला, बखर में बंगला, जाते ताते जेका बि हुनजी सुरमार धाड़नि जी हर शइ जी मिल्कियत ठहियल आहे, उहा हुनजी ज़ाती मिल्कियत कोन्हे। हुनजो कारोबार आहे खून कराइणु, घेरा कराइणु। अॼु बि मां चैलेंज सां थो चवां ऑफिसर हुनजी इन्वेस्टिगेशन कनि त जेकॾहिं हिन जे वॾनि जी ऐं ज़ाती का मिल्कियत निकिरे। हिन जो कारोबार इहो आहे। असां हिन महिल एतिरो मजबूर थी विया आहियूं। हिन महिल ॿेले खाते में जूं ज़मीननि ते कौब कई वेठो आहे, उन में नेब जा आर्डर हलनि था, पर हाणे जेको हुनजी ॿेले जी कटाई हले थी, वण वढाए थो, 20-25 माण्हू हथियारबंद वञण रहिया पिया आहिनि, पर उनजे लाइ बि पूरियूं रपोड़ा मथे ॾेई माण्हू खे गुमराह ऑफिसरनि में थो करे। जॾहिं असां ते पूरी एफआर शिकारपुर ज़िले में थी त असां शिकारपुर जे SP शिकारपुर तनवीर पुने साहिब खां मिलिया, उन असां खां इक़रार कयो त एफआर पूरी आहे, पर तॾहिं बि
असांजो केरु चालान थी वियो, असां हुनखे कोर्ट जे हुन सां नूं ॾेई वेठा आहियूं। या भई असां केस की शिकारपुर ख़ैरपुर खे वरी बि अचूं था चऊं असां जूं हाज़िरियूं आहिनि। असां जेकॾहिं असांजो को बि जानी नुक़सानु थियो उनजो ज़िम्मेवार गाज़ी अमान हूंदो ऐं दिलनि जा आफ़ीसर हूंदा। छो त असां बार बार लिखियो आहे, इहो मूंखे लिखत आहे, हे मूंखे कार्ड आहे ते कोर्ट में जाते ताते वियो आहियां, पर हुनजे लाइ मूंखे इंसाफ़ या का बि ताक़त न मिलियो आहे। अॼु मां वाजिबु थो चवां त जेकॾहिं मुंहिंजो नुक़सानु थियो, मुंहिंजो कोई हुन बशर ॾिनी आवाज़ खे त मुला क़तल कयो, जेकॾहिं मां वाजिबु या मुंहिंजो पुटु या के ॿिया मुंहिंजो ख़ानदान जा ॿार थी विया या अॻुवा थी विया त हुनजो ज़िम्मेवार इहो गाज़ी अमान ऐं हिन जा वाटा हूंदा। तंहिंजे करे मां ख़ुदा जो वास्तो जेकी वरी बि आहे थी सिंध खे ऐं वज़ीर आला जंग मुराद अली शाह ऐं बिलावल ज़रदारी खे चवां थो, तव्हां ॾिसो केॾा वाक़िया सिंध में थिया आहिनि। इन्हनि वॾेरनि शायदि जे करे, वॾेर को मंझराइण जे करे घरनि जा घर तबाह थी विया आहिनि। पंध कया आहिनि, असांखे अफ़सोस रहंदो चवणो पए। असां इम्तियाज़ शेख साहब वटि पंध कयासीं, असां यार मोहम्मद घुमरे, असां उन्हनि जे बनिश पई कोन आहियूं, असां उन्हनि जे कंहिं शइ उन खां असां ईज़ायो न आहे, पर असां ख़ुदा जे वास्ते उन्हनि खे चऊं था त तव्हां हुकुमरान थी, तव्हां पाण खे वॾो माण्हू सम्झी हिन ज़ालिम वॾेरे जी मदद न कयो। अॻे बि असांखे पूरियूं एफआईआर पहिरायूं आहिनि, हाणे बि असां यार मोहम्मद घुमरे ऐं इम्तियाज़ शेख खे इहो वाज़िबु चऊं था त ख़ुदा खे हाज़िर नाज़िर सम्झ, अलाह जो कहर अज़ाब तमामु क़रीब आहे। 99 नालो अलाह जो सिफ़ाती आहे, पर हिकिड़ो नालो वाहिदुल क़हार बि आहे। ग़रीब जी आहे अलाह जे वाहिदुल क़हार जी क़हार त नाज़िल करे सघे थी। तंहिंजे करे असां वरी बि चऊं था ख़ुदा खे मञूं, असां खां ज़ुल्म न कयो ऐं हिन वॾेरे खे पंहिंजे दाइरे जे अंदरि आणियूं ऐं इंसाफ़ करे हिनजे मथां केस दाख़िल करे हिनखे मुंहिंजो कारोबार आहे। मां इल्ज़ाम नथो हणां, पर मां दावा सां थो चवां त जेकॾहिं इदारा इंक्वायरी कनि त हिन जे ज़ाती मिल्कियत का बि न आहे, का हैसियत न आहे। जाते ताते बंगला हिन जे बैंक आहिनि। हाणे बि मूंसां हिन जेको मुआर वरितायो आहे, माण्हू मूंखां पुछंदा आहिनि त तोखे कहिड़ो थो वाजो वॾे तोखां वॾेरे मूंसां मुआर इन लाइ अटकायो आहे त हुनजा भाटिया, हुनजा भाणेजा, हुनजो ख़ानदान ख़ैरपुर पीरकोट कोटमीर हुननि हिन रियासतनि मां मीनूं माण्हू खणनि, मंत्रियूं वठनि, भूंगा वठनि, हुननि जो कारोबार आहे। असां ग़रीब माण्हू आहियूं, असां हुननि खे इन ॻाल्हि जे लाइ अचणु पसंदि नथा कयूं। हाणे हुननि मूंसां मुआर वटकायो इन लाइ आहे त असांजी इहा तूं बदनामी छो थो करे, तूं हिन खां न हटने त असां तोखे शुरू कंदा आहियूं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आफ़ीसरनि खे ऐं वॾनि माण्हुनि खे असांजी नथी वणे हक़ घुरण जी, त पोइ इन वॾनि नुमाइंदा जेके अवामी नुमाइंदा आहिनि, जेके हाणे इस्लामाबाद ऐवाननि में धरना हणी वेठा आहिनि, त असां अवाम ग़रीब जो आवाज़ था उथारियूं। जॾहिं ग़रीब अवाम खे अमन न मिले त इन्हनि खे ऐवाननि में ॾियण जो को बि हक़ न आहे। मां बिलावल हुते ज़रदारी खे इहो चवण थो ॿुधाइण थो चाहियां त बिलावल साहिब, तव्हां सिंध जो अवाम काई शइ नथो घुरे, जेका फुर मार या जेके माल आहिनि उहे तव्हांखे अलाह साईं बख़्शे ॾे, तव्हांजी पूरी न आहे। वॾेरनि जो साथ छॾियो ऐं ग़रीब अवाम खे अमन जो तव्हांखे दुआऊं ॾींदा, पर जेकॾहिं तव्हां अञा बि वॾेरनि जे वांगा रहण लाइ ऐं वॾेरा ऐं वॾा आफ़ीसर ग़रीबनि जे मुसलत करण जे कढायो ऐं ग़रीबनि खे पीअण जे कढायो त अलाह जो अज़ाब बि क़रीब आहे। तंहिंजे करे मां तोखे बाहिसत वज़ीर आज़म जो उमेदवार आहियां। तूं पाण खे सम्झे थो त मां वज़ीर आज़म थी उन त पुरुष में ग़रीब अवाम खे अमन ॾींदुसि, सुख ॾींदुसि, पर उन सुख जे बजाए तूं हिन महिल असां तोखां इहो मुतालबो था कयूं वज़ीर आला सिंध खां त सिंध जो अशर इहो आहे त 10-10 माण्हू गॾु था मरनि, को ॿुधण लाइ तयारु न आहे। लाश रोडनि ते माण्हू रखियूं वेठा आहिनि। छा असां ग़रीब अवाम मरूं, लाश रोडनि ते आणियूं, पोइ इंसाफ़ मिले, पोइ आफ़ीसरनि जूं अखियूं खुलनि, पोइ आफ़ीसर एफआईआर कनि, पोइ वॾा माण्हू उथनि ऐं असांजे वक़्त जा MP MLA ॿुधनि। पर जेकॾहिं इन अवाम ग़रीब अवाम पंहिंजो हक़ घुरे उनजे लाइ को ॿुधण लाइ तयारु न आहे। तंहिंजे करे मां वाज़िब लफ़्ज़नि में चवां थो, मुंहिंजो कोई बि नुक़सानु थियो, मुंहिंजो मौत थियो, मुंहिंजी अॻुवानी मुंहिंजो इन मौत जो
ज़िम्मेवार गाज़ी अमान ऐं हिनजा वाठा हुआ जो मूंखे तफ़सील सां हिनजी ख़बर आहे। गाज़ी अमान कचे माण्हू घुराए हुकुम नालो कयो आहे। उन हुकुम ॿुधण वारनि महिरबानी माण्हुनि खे तकलीफ़ कोन थी मुलाने लाइ उहो वॾे मनसूबो तयारु कयो आहे जो इंशा ताला मुला जो ख़ानदान ई न हूंदो। जेकॾहिं मुंहिंजो ख़ानदान न रहियो मां मरी वियुसि त मौत बरफ़ आहे, मां मौत बख़्शण न आयो आहियां। आफ़ीसरनि खे मां कोन थो चवां त मुंहिंजो मौत बख़्शण त मां एतिरो आफ़ीसरनि खे ज़रूरु चवंदुसि त हिन ज़ालिम वॾेरे जी वांगार न वहो। आई जी सिंध तव्हां सॼे सिंध जा आई जी आहियो, तव्हां हिन खे एक्शन करो। मां हीअ दरख़्वास्त हीअ अख़बार जी कटिंग इहा सभु तव्हां ॾे मोकिलियां थो। हिन जे लाइ मूंखे ताबुत खपे ऐं इंसाफ़ खपे। तंहिंजे करे मुंहिंजे नुक़सान जो ज़िम्मेवार इहो गाज़ी अमान हूंदो। जेकॾहिं मुंहिंजो पुटु मूं या मां मूं या मुंहिंजो ख़ानदान उहो हुनजो ज़िम्मेवार जो गाज़ी अमान हूंदो। मां काॾे मुंहिंजी ज़िम्मेदारी हिन जे मथां